हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु ॻोठ में हिकु ज़मींदार हुओ। ईश्वर हिन खे धन संतान खूब ॾिना हुआ। संदसि घर में 36 त रुगो मर्द हुआ। जॾहिं उहे सभु नर घर में अचनि त हू बिल्कुलु ख़ुशि थिए त वाह वाजी फ़ौज तयारु कई आहे। मूं जहिड़ो ॿियो को अॼु हूंदो। ॾाढो अहंकार थी पियसि। परमात्मा जी कुदरत सां हिकु ई राति जो सारो कुटुंब खाई पी सुम्हियो। सुबुह जो जॾहिं हू ज़मींदार जाॻियो त ॿिया 35 ई नर बाती मुआ पिया हुआ। ॾाढा खेसि सॾु पियो करे, वर्लाप करे, पर उथनि किथां। ॾाढो रोअणु लॻो ऐं रड़ियूं करणु लॻो। शहर जा माण्हू कठा थिया। सभु संदसि मिट माइट बि आया, मगर करे छा थी सघिया। सभई खेसि हिन खे सहारो पिया ॾियनि त भाई सभई पिया चवनि त हाणे हिननि जी क्रियाक्रम करायो, मगर हू चवे त अवल मूं खे बि को मारे त पोइ सभिनी खे गॾे जलाइजो। पर जीअरे इंसान खे केरु मारणु क़बूले। ॿ टे ॾींहं गुज़री विया, पर हू न खाए न पीए हुननि जे लाशनि वटि वेठो रहियो। आख़िर हिननि में कीड़ा पवणु लॻा। जेके 35 नर बाती मरी चुका हुआ, उन्हनि जे जिस्म में कीड़ा पवणु लॻा ऐं के कीड़ा संदसि मथे में अची पिया हिन जे। पर हू उतां न चिरियो। हिकु कीड़ो संदसि वारनि में हेठि किरी पियो त हुन खणी त जेको ज़मींदार हो हुन कीड़े खे खणी चयाईं, मूं अभिमान कयो हो, सो ही फल पातो अथमि। सो तो मुंहिंजो मथो छॾे केॾां थो वञे, मतां कंहिंजे पेर हेठां अची मरी न वञे। अच त तोखे मथे में रखां। ईश्वर ॾिठो त हाणे हिन जो अभिमान टुटो आहे, सो यकदमि कुदरत सां अहिड़े अमृत जी वर्खा थी जो सभु मोल बाती घेरा थी उथिया ऐं राम राम चवणु लॻा। ॼण गहरी निंड मां जाॻिया हुआ। मतिलबु त मालिक सां मुक़ाबिलो करणु व्यर्थ आहे। हिकु बूंद मां जंहिं हू सुंदर पुतलो बणायो आहे, उन जी पालना बि उहो ई थो करे। ईअं न केरु सम्झे आऊं तो पंहिंजे घर खे खारायां, पंहिंजो कुटुंब खे आऊं सुखी रखी वेठो आहियां। जेको माण्हू चुरे बि थो न, उहो भॻवान जी मर्ज़ी सां थो चुरे। सभु कुझु खाइण पीअण ऐं फिरण लाइ उहो ई थो ॾे। बाक़ी अहंकार वरी असीं करियूं त ही सभु असां था करियूं। भक्तनि जे लाइ निरअभिमानता ज़रूरी गुण आहे। जेकॾहिं हथ में ॾीओ हूंदे बि को ॼाणे वाणी कंहिं खूह में किरंदो त उन जी कहिड़ी कुशलता थींदी। उन ई तरह ही मन ॼाणी सभु कुझु थो, पर न हूंदे बि अवगुण कंदो त ज़रूरु दुख भोॻींदो। अनेक जन्मनि में असीं उहे दुख कलेश भोॻे आया आहियूं, पर अञा बि जे हिन मनुष्य जनम में बि न संभालींदासीं त कॾहिं इन्हनि खां बचण जी कोशिशि कंदासीं। आत्मज्ञान जी राह में उन करे इहो ज़रूरी आहे त जागवेस खे उन्हनि दुखनि कलेशनि जे सम्झ में परोड़ घुरिजे। अगरि हू सम्झे थो त अमल छो थो करे। महात्मा त्रिलोचन खां कंहिं प्रेमी सवाल कयो त पहिरीं अवस्था में जनम मरण जा दुख, पहिरीं अवस्था में जनम मरण जा दुख विसरी छो था वञनि। उत्तर ॾिनई त ही प्राणी खे माया जो मोह अहिड़ो त वेड़े वियो आहे जो वेसर वारी जो हुनखे वेसर वराए वई आहे। माया जो मोह अग्नि जी लाट वांगुरु उन्हनि दुखनि जे भउ खे जलाए थो छॾे। कुटुंब खे ॾिसी चरनि वांगुरु पिया असीं ख़ुशि थियूं ऐं ॿियनि जूं स्त्रियूं धन पदार्थ ॾिसी बेईमान थियूं पिया। इहो हाल सभु कंहिंजो थो थिए।
कंहिंजो घटि त कंहिंजो वधि। चओ जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी त इंकार सां कुझु बि कोन थींदो। जेको आहे सभु कुझु भॻवान जो आहे। उन खां अलावा कंहिंजो हिकु इन जाम में हिकु चांवर जो दाणो कंहिंजो कोन आहे। सभु कुझु भॻवान जो आहे। चओ जय सियाराम। अगरि ही सुहिणी कथा तव्हांखे वणे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो जेतिरो थी सघे। चओ जय सियाराम।